अहम ख़बर अवां खे ॾियूं मीरपुर माथेलो खां। मीरपुर माथेलो वेझो क़त्ल थी वियल नौजवान जो केस वडेरे संदसि पुट सूधो चईन ॼणनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो आहे। मुनीर बोज़दार जे क़त्ल जो केस संदसि पीउ जे फरियाद ते शम्सुद्दीन बोज़दार संदसि पुट अली बोज़दार ऐं ॿियनि ते दाख़िल कयो वियो। मक़तूल जे पीउ ग़ुलाम यासीन बोज़दार जो चवणु आहे त संगावती तकरार तां जाबदारनि पुट मुनीर खे गोलियूं हणी क़त्ल कयो आहे। इंसाफ़ कयो वञे। अवां खे आगाह कयूं पिया अपडेट पिया कयूं नाज़रीन। मीरपुर माथेलो वेझो क़त्ल थी वियल नौजवान जो केस वडेरे संदसि पुट सूधो चईन ॼणनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो आहे। आगाह करे रहिया आहियूं अवां खे मुनीर बोज़दार जे क़त्ल जो केस संदसि पीउ जे फरियाद ते शम्सुद्दीन बोज़दार संदसि पुट अली बोज़दार ऐं ॿियनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो आहे। मक़तूल जे पीउ ग़ुलाम यासीन बोज़दार जो चवणु आहे त संगावती तकरार तां जाबदारनि पुट मुनीर खे गोलियूं हणी क़त्ल कयो। इंसाफ़ कयो वञे।